असां सां गॾु लाइन ते मौजूद आहिनि हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन क़िबला मौलाना गुलाम कंबर साईं। सलाम अलैकुम व रहमतुल्लाह। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मुंहिंजी महिरबानी साईं, असांजे लाइ टाइम कढियो, असांजे नाज़रीन जे लाइ टाइम कढियो ऐं असांजी हिन ऑनलाइन कॉन्फ्रेंस जे लाइ पंहिंजा क़ीमती जेको टाइम जो हिसो हुयो असांजे हवाले कयो। मौला वटि सलाम रखंदो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ला यब्लुगु तहतहुल क़ालून व ला युहसी निअमाअहुल आदून व ला युअद्दी हक़्क़हुल मुज्तहिदून। अल्लज़ी ला युद्रिकु बुअदुल हिमम व ला यनालुहु गौसुल फितन। الذي ليس لصفته حد محدود لا نعت موجود ولا وقت معدود. الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وآل الطيبين الطاهرين المعصومين الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا. أما بعد، بسم الله الرحمن الرحيم. كلام الإمام إمام الكلام. अज़ीज़ान बार से माज़रत जेको अमां ऐलान फरमायो आहे, जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ ॿुधो था त मां बिल्कुलु न आहे ॿुधो। जेकॾहिं सलाम कयो त ख़ुदा मूंखे सलामती ॾींदो, ऐं जेकॾहिं मां शुक्रिया अदा कयो आहे त अशुकुर लिल्लाह। ऐं बल्कि मां मुनासिब सम्झां थो त अज़ीज़ान उलमाए नजफ़ अशरफ, जवानान सिंध नजफ़ अशरफ, उन्हनि जो तहे दिलि सां मां शुक्रिया अदा करियां थो जो उन्हनि असांखे हिन सवाब में लाइक़ु सम्झो ऐं शरीक कयूं। परवरदिगार अमां सभिनी दोस्तनि जे इज़तुनि में इज़ाफ़ो फरमाए। जेसिताईं तुंहिंजो रहियो मसइलो आज नहजुल बलागा जी तारीफ़ ऐं तारुफ़, त मां सम्झां थो हक़ीक़त हाल इहा आहे त यकीनन क़ुरान मजीद जो हिकु अज़ीम मक़ाम आहे जंहिंसां कंहिं किताब जो मुक़ाइसो नथो करे सघे। लेकिन तारीख़ी हवाले सां जेकॾहिं थोरो ॾिसबो त अरबनि में अशआर जो इनवान तमामु घणो पातो वञे थो, ऐं नज़्म, शेर, फ़साद ऐं बलागत जे इनवान सां काविशूं उन्हनि जूं जो पंहिंजे अशआर खे बैतुल्लाह जहिड़े अज़ीम मरकज़ में छॾे वेंदा हुया, लड़काए वेंदा हुया त आहे कोई जो मुक़ाबिलो करे। बहरहाल अज़ीज़ान, यकीनी ॻाल्हि आहे त क़ुरान मजीद अद लिहाज़ न सिर्फ़ हिकु ज़िंदा मौजज़ो आहे, यानी अरबनि जा बैत ऐं अशार पंहिंजी जॻह ते, लेकिन अद लिहाज़ न सिर्फ़ तव्हां उन्हनि जो को अहिड़ो किताब ॾेखारियो जेको किताबनि जो मुक़ाबिलो करे नथा ॾेखारे सघे। लेकिन क़ुरान मजीद ते जॾहिं ॾिसूं था त नसिर जो ई अज़ीम ज़िंदा मौजूदु आहे, लेकिन हिन किताब खे जो ख़ालिक जो कलाम आहे, त हिन किताब जो यानी मुक़ाइसो असां दुनियावी किताबनि सां कयूं, इहो बहरहाल मुनासिब न आहे। छो जो क़ुरान जो इनवान इजाज़ जो इनवान आहे, मुअजिज़े जो इनवान थो रखे, लिहाज़ा काई किताब हिन जो मुक़ाबिलो नथी करे सघे। ऐं उन खां बाद में नबी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जा फ़रामीन आहिनि, लेकिन उन्हनि जे फ़रामीन खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त मुख़्तसर ऐं मुफ़ीद पंहिंजे हिसाब सां आहिनि ज़रूरु, पर वरी बि यानी पाण चवंदा त हिकु घड़े में या कूज़े में दरिया खे बंदि करणु उन जो इहो ई न, लिहाज़ा वरी मुक़ाइसे ॾाढो ॾुखियो आहे। उन खां बाद में कुझु ख़ुलफ़ा जी ज़हमतूं मिलनि थियूं ऐं कोड कयूं वञनि थियूं, लेकिन उन्हनि जे कलाम में फितरी हुस्न जे बजाए बनावट जो घणो जहान आहे, ज़ाहिरी सिंगार जो उन में घणो जहान नज़र अचे थो। ऐं नतीजतन जेकॾहिं इन वक़्तु क़ुरान, छो जो त मुक़ाइसे में ॻाल्हि थी अचे ख़ालिक जो कलाम, बाक़ी जेतिरियूं किताबूं आहिनि अद लिहाज़ फ़साहत ऐं बलागत ऐं नसर, नहजुल बलागा अज़ीज़ान मन उन्हनि जो सरदार नज़र ईंदो ॻाल्हि नहजुल बलागा। ऐं
इनके लिखण वारो अज़ीम मुक़द्दस शख्सियत आकाए सैयद रज़ीउद्दीन अशरीफ क़ुद्दिस सिर्रुहु शरीफ जे मुतालिक मशहूर और मरूफ है यानी वाजिबात के अंजाम ॾियण वारा, मुहर्रमात का बचण वारा, तमाम मुस्तहबात के अंजाम ॾियण वारा, तमाम मकरूहात का बचण वारा बिरादर हैं सैयद मुर्तज़ा आलमुल हुदा जा। इन्हनि चौथी सदी जे आख़िर में इन किताब के मुरतब कयो। पर नहजुल बलागा अज़ीज़ान मन यकीनी ॻाल्हि आहे त यानी हिन में खुतबात भी आहिनि, हिन में खुतूत भी आहिनि ऐं अलमात इस्र जो इनवान भी हिननि में मिले थो पंहिंजे हवाले सां। ऐं फसाहत ऐं बलागत जे उन्हनि मां इब्न अबिल हदीद मदाइनी हिकु आहे मुअतज़िली इब्न अबिल हदीद मदाइनी चवंदा जेसी तो फसाहत जी ॻाल्हि आहे अमल फसाह वहुव इमामुल फसाह, फसाहत जो इमाम आहे बस सय्यदुल बुलगा, बलागतुनि जो भी ही यानी किताब सरदार नज़र अचे थो पंहिंजे हिसाब सां। ऐं केतिरो हिकिड़ो इन्हीअ खां अलावा ॿियो जुमिलो अॻिते कोड कयो आहे आज़ीज़ान मन त दून कलामिल ख़ालिक, ख़ालिक जे कलाम खां हेठि आहे नहजुल बलागा मुल्ला अमीर जो कलाम। व फ़ौक़ कलामिल मख़लूक, लेकिन मख़लूक जे कलाम खां ही बुलंद आहे। बस दर दुनिया बअद अज़ क़ुरान मुमकिन आहे एक बुग़्ज़ ऐं हसद में कंहिं किताब जो नालो खयो वञे या किताबुनि जो नालो खयो वञे, लेकिन हक़ाइक़ इहा आहिनि त नहजुल बलागा जी काई मिसाल न आहे। बअद अज़ क़ुरान अगर काई किताब हिन वक़्तु अज़ लिहाज़े फसाहत अज़ लिहाज़े बलागत ऐं नसर में अज़ीम मर्तबो रखंदड़ जंहिंमां कोई नक्स नथो कढी सघिजे वो मां अमीर अलैहिस्सलाम अज़ीज़ा कलाम आहे नहजुल बलागा। ऐं ही प्यारा जुमला कोड कया अथई इब्न अबिल हदीद फरमाइनि था व मिनहु तअल्लम अन्नास, हिन नहजुल बलागा खां माण्हू सिखिया आहिनि कहिड़ी शइ ख़िताबत वल किताबत, किताबत व किताबत अगर काई सिखणी आहे कंहिंखे त हिन जे हिसाब सां अज़ीम सरमायो अज़ीम किताब आहे अज़ीज़ान मन। अलबत्ता मौला अमीर अलैहिस्सलाम जो जेको कलाम आहे उन में जंहिं जगह ते मुंहिंजे मौला जन बाद मर्तबा दुनिया खां यानी पासो कयो आहे, दुनिया खे हक़ीर ॾेखारियो अथऊं, दुनिया खे दनिया चयो अथऊं त दुनिया पस्त आहे, हिन जा चाहण वारा कुता आहिनि। इन हिसाब सां यानी हिनखे चवनि था त गोया कि हिन किताब जो दुनिया सां ताल्लुक़ न आहे, लेकिन हक़ीक़त हाल इहा आहे त ईअं न आहे अज़ीज़ान मन। यानी मौला अमीर अलैहिस्सलाम दुरुस्त आहे, दुनिया खां जेका नफ़रत कई आहे दुनिया बइनवान दुनिया, या मां माण्हुनि जे लाइ आसान कयां यानी दुनिया बइनवान जीअं क़ारून वरितुसि, दुनिया बइनवान जीअं फ़िरऔन वरितुसि, फ़क़त दुनिया जे मज़ा ते हुननि जी तवज्जो, दुनिया जे माण्हुनि ते हुननि जी हुक्मरानी हुई। लेकिन ही किताब बहरहाल चए थो त हुक्मरानी ख़ालिक जी आहे, हुक्मरानी अल्लाह जे नुमाइंदनि जी आहे पंहिंजे हिसाब सां। ऐं जेका दुनिया आहे दुनिया बराए दुनिया न, हा दुनिया खे ज़रूर कमायो पर जेकॾहिं राह ख़ालिक में ख़र्च था कयो त बहितर बि आहे। ऐं फ़क़ति ही दुनिया न बल्कि आख़िरत तां अवां जी निगाह हुजणु घुरिजे। लिहाज़ा अमीर अलैहिस्सलाम जे महज़र मुक़द्दस में हिकु मर्तबा आसिम नालो खणनि था, आसिम बिन ज़ियाद, उन जो भाउ मौला अमीर अलैहिस्सलाम जे महज़र मुक़द्दस में आहे। फरमायूं त मुंहिंजे भाउ दुनिया खे छॾे करे रुहबानियत खे इख्तियार कयो आहे ऐं फ़क़्ति हिकु कुंड वठी गोया के कंहिं सां न कम न कार वेही रहियो आहे, बस इबादत में मसरूफ़ आहे। फरमाईंदा त मौला अमीर अलैहिस्सलाम उन्हनि खे घुरायो ऐं
उन्हनि खे जंहिंखे डांट डपट चवंदा हो इन क़िस्म जो मौला जन हुन सां रवैयो इख्तियार करे नसीहत कयऊं। फरमायूं त जंहिं दुनिया खां अली नफ़रत जो इज़हार करे रहियो आहे, जंहिं दुनिया खे अली इब्न अबी तालिब दनिया ऐं पस्त चई रहियो आहे, उहा दुनिया जेका असांखे आख़िरत खां जेको आहे सो मुंहुं फेराए छॾे, जंहिंजे नतीजे में आख़िरत असांजी छा थिए आगा जान हली वञे, यानी हयात बअदल ममात खां जेका दुनिया गाफ़िल करे उन जी असां मज़म्मत था कयूं। वगरना ईअं दुनिया यकीनी ॻाल्हि आहे आख़िर क़ाबिल तारीफ़ आहे त ख़ालिक फरमायो रब्बना आतिना फिद दुनिया, हिन दुनिया में भी ज़रूर कुछ खपे, लेकिन हिन दुनिया में भी हसना जो इनवान आहे, आख़िरत में भी हसना जो इनवान आहे, नेकिन जो इनवान आहे। लिहाज़ा नहजुल बलागा हिकु जामे ऐं माने किताब आहे, ईअं न आहे त फ़क़ति उखरवियात जो इनवान आहे, न अज़ीज़ान मन दुनिया जो इनवान बि आहे। हुकूमत कीअं कजे, हुकूमत खे कीअं हलाइजे, सियासत में कॾहिं अचिजे, सियासत में कीअं वारिद थीजे, ऐं ख़िताबत जे हिसाब सां किताबत जे हिसाब सां जेकॾहिं कोई अॻियो शख़्स अहिड़े हिसाब सां लिखे त उनखे जवाबु कीअं ॾिजे, हुनजी ज़ुबान जेकॾहिं ॿी हुजे त असांजी ज़ुबान कहिड़ी हुजणु घुरिजे। लिहाज़ा मां इहो अर्ज़ु कंदुसि त बहरहाल बअद अज़ क़ुरान हीअ अज़ीम किताब आहे ऐं हीअ जुमिला हक़ आहिनि त कलामुल इमामे इमामुल कलाम, हीअ इमाम जो कलाम तमाम कलामनि जो इनवान हूंदो आहे। अज़ीज़ान मन हीअ इस्लामी तालीमा जो अज़ीम सरमायो आहे ऐं हिकु हिसाब सां चई सघूं था त इल्हामी सहीफ़ो जंहिंमें हिकमत बि आहे, अख़लाक़ियात बि पाती वञनि थियूं, लेकिन ज़रूरत इन शइ जी आहे त बहरहाल जीअं मुंहिंजे मौला फरमायो हुयो त मोमिन जा 2 ॾींहं बराबरि न आहिनि थींदा, यानी मोमिन घाटे में न आहे, मोमिन हर ॾींहुं तरक़ीअ ॾांहुं वधंदो आहे। असांखे ज़रूरत आहे इर्तिका जी, ज़रूरत आहे मौला अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सही माना में पेरोकार बणजण जी, ऐं ज़रूरत आहे त नहजुल बलागा खे पढ़ण। मां हिन वक़्तु नथो सम्झां त किताब तारीफ़ तारुफ़ जो मुहताज आहे, उहो इन्हे जे करे थो चवां जो जेकॾहिं तव्हां तारीख़ खे खणंदव त बअज़ हिंदू हिन वक़्तु बि क़ुरान खे गॾु बि पंहिंजे पाण सां रखनि था, नहजुल बलागा खे बि पंहिंजे पाण सां रखनि था, ऐं बअज़ उहे यानी शख़्सियत जिनजो इस्लाम सां राब्तो न हुयो, लेकिन जॾहिं हुननि खां पुछियो वियो कामयाबीअ जो नुस्ख़ो त हुननि क़ुरान खे पेश कयो ऐं नहजुल बलागा खे बहरहाल हुननि पेश कयो। लिहाज़ा ज़रूरत इन शइ जी आहे त हिन किताब मां सही माना में इस्तिफ़ादो कयो वञे, ऐं ख़ुसूसन मां पंहिंजे पाण खे बि चवां थो, हौज़ा इल्मिया, चाहे हौज़ा इल्मिया नजफ़ हुजे, क़ौम हुजे, मशहद मुक़द्दस हुजे, करबला मुअल्ला हुजे, या पाकिस्तान हिंदुस्तान दुनिया में जेतिरा बि मराकिज़ आहिनि, मां अर्ज़ु कंदुसि त क़ुरान खे जीअं अहमियत ॾिनी वञे, ईअं नहजुल बलागा खे बि अहमियत ॾिनी वञे। जीअं क़ुरान जा ख़तम कढाया वञनि था ऐं जीअं असांजा बिरादरान सही बुखारीअ जा दौरा कराइनि था, ज़रूरत इन शइ जी आहे त हीअ किताब तारीफ़ और तारुफ़ जो मोहताज न आहे, बल्कि पढ़ण जो ज़रूर ऐं अमल करण जो इन हिसाब सां असांखे ज़रूरत आहे। बल्कि मां चवां त हीअ किताब असांजो मोहताज न आहे, जीअं क़ुरान असांजी ज़रूरत आहे, नहजुल बलागा असांजी ज़रूरत आहे, हिन जा ख़तम कराया वञनि, यानी इब्तिदा खां वठी इंतहा ताईं हिन खे पढ़ायो वञे। ईअं न आहे बअज़ मरतबा जीअं अॼुकल्ह थी रहियो आहे, अलायाद बिल्ला नाराज़ न थियनि दोस्त, छो जो मूजिबा कुलिया जो इन्वान बि न त सभु ई आहिनि, न अज़ीज़ान मन सभु बराबरि न आहिनि, लेकिन बअज़ मरतबा ईअं थींदो आहे। मिसाल जे तौर ते तव्हां अॼु मूंखे मौज़ू ॾिनो, लिहाज़ा उन हिसाब सां 2-3 जुमिला यादि कयासीं, वरी ॻाल्हि ख़तमु। जेकॾहिं कंहिं जॻह ते तक़रीर करण पई, कोई मौज़ू ॾिनोसीं, वरी ख़तमु, यानी ही मुंहिंजी ज़रूरत है, उहा बि वक़्ती ज़रूरत है न अज़ीज़ान मन। इन खां हटी करे क़ुरान भी क़ाबिल तवज्जो आहे ऐं नहजुल बलागा भी क़ाबिल तवज्जो आहे। ऐं जीअं असां पढ़ूं था क़ुरान जे हसा नबी अकरम जी बिराद या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, ईअं न थिए जो मुंहिंजो मौला अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम भी फरमाइनि
तमाम कामयाब नुस्खो त हिननि खे ॾिनो हुयो। उहो ई नुस्खो जीअं क़ुरान हिननि जे दरियुनि में महफ़ूज़ रहियो, जीअं पर्दनि में महफ़ूज़ रहियो ऐं उनखे लटा वेड़ींदा रहिया, ईअं बि मुमकिन आहे त ही किताब असां वरितो हुजे लेकिन उॾहीअ जी नज़र चढ़ी वियो हुजे। मां सम्झां थो मां घणो कुझु चयो आहियां, ऐं जेकॾहिं किन दोस्तनि खे असांजी ॻाल्हि थोरो बहरहाल ॾुखी लॻी हुजे त मां मअज़रत चाहींदुसि। ऐं वरी सुख ने सिंध अज़ीज़ान जेकी नजफ़ अशरफ रहनि था ऐं जेका काविश कई अथऊं, इहा काविश क़ाबिले तारीफ़ आहे। ख़ालिक़ काइनात खां दुआ थो करियां त रब्बुल इज़्ज़त अवां जे इज़्ज़त में इज़ाफ़ो फरमाए, ऐं उम्मीद इहा आहे त अहिड़ा ख़ैर जा कम ऐं नेक कम इन्हनि में वधी करे हिसो वठंदा ऐं अवां असांखे इन सवाब में शरीक कयो। अवां जो तहे दिलि सां शुक्रियो अदा थो कयां। अस्सलामु अलैका या अली अमीर अल मुमिनीन, अस्सलामु अलैका या सय्यद अल वसिय्यीन, रूही लकल फिदा व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जिल फरजम फी अमानिल्लाह। हय्याकुमुल्लाह, वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। असांजे इदारे जे लाइ टाइम कढियो ऐं असांजे नाज़रीन खे नहजुल बलागा जो तारुफ़ फरमायो। वाक़ई नहजुल बलागा ही उहो किताब आहे, अगरि इंसान क़ुरान खां बाद में नहजुल बलागा सां तमस्सुक पैदा करे त इंसान हिन दुनिया में भी आगाही हासिल करे सके थो ऐं अल्लाह जी नज़र में कामयाब थी करे आख़िरत में भी पंहिंजो मक़ाम हासिल करे सके थो। असां निहायती हिकु मरतबा ॿीहर ममनून ऐं मशकूर आहियूं क़िबला व काबा मौलाना ग़ुलाम क़मर करती साहिब जन जा। अल्लाह ताला खे पंहिंजे